दोस्तों अस्सलाम वालेकुम। मां आहियां हुसन अब्बास। इंतहाई अफ़सोसनाक ख़बरूं अचनि पियूं सिंध पंजाब जे दंग ते ऐं पंजाब पुलिस जे हद में शहर ॻोठ माचको में धाड़ेलनि हमलो कयो ऐं सोलंगी बिरादरीअ जे माण्हुनि खे क़त्लु कयो। वेड़ थी बदिले में धाड़ेलनि जा बि माण्हू मुआ आहिनि। पहिरीं ॻाल्हि त धाड़ेल जी का बि ज़ात न आहे हूंदी, धाड़ेल धाड़ेल हूंदो आहे। जेके पंहिंजी बिरादरियूं पंहिंजी इज़त ऐं सभु कुझु पंहिंजी मरादा छॾे वञी धाड़ा हणंदो आहे, उहो हिकु जस्ट दहशतगर्द आहे। ऐं दहशतगर्द लोफर धाड़ेल बदमाश चोर जी का बि ज़ात न आहे हूंदी। सोलंगी बिरादरी इहो जहिड़ो छो थियो आहे, पंजाब पुलिस छो पोइ हिते हटी ऐं इन जा नतीजा कहिड़ा ख़राबु निकिरंदा अॻिते हली। ख़ुदा न करे जेकॾहिं इहो जहिड़ो बिरादरी सतह ते क़बाइल जी शिकिल अख़्तियार करे वियो त ॾाढा नतीजा ख़राबु निकिरंदा। सिंध जे साञावंदनि खे घुरिजे त इन में पंहिंजो भरपूर किरदारु अदा कनि। थी सघे थो घणा सरदार ख़ुशि थींदा हुजनि त जहिड़ो हले थो पियो। शर बिरादरी सिंध जी मोज़िज़ पढ़ी लिखी सिंध जी वारिस बिरादरी आहे, सिंधी बिरादरी आहे, पाण खे उहे छा बि सॾाइनि। कोश बिरादरी ऐं सभु हिकिड़ा ॾाढा बहितरीनु बिरादरियूं आहिनि। उन्हनि गॾिजी अच्छा ऐं उन्हनि बिरादरियुनि में मौजूदु धाड़ेल। हाणे कहाणी कुझु ईअं आहे त 7 महीना पहिरियां शर बिरादरी ऐं कोश बिरादरी सां तेलुक रखंदड़ धाड़ेल जिन खे पंजाब पुलिस मारियो ऐं उन जे रेखीअ जो इल्ज़ाम सोलंगियुनि ते आयो। हिकिड़ी कहाणी आहे, उन्हनि जो सोलंगियुनि हिसाबु किताबु ॾिनो, बाहि चर भेली उनखे चइबो आहे, उन में ते बि हू हलिया। बहरहाल धाड़ेलनि खे सुकून न आयो। ॿी कहाणी आहे त जेका धणियुनि मक़तूलनि ॿुधाई आहे, यानी उन्हनि जे वारसनि सोलंगियुनि, त धाड़ेल भतो घुरंदा हुआ। हाणे जॾहिं असां कमंद कटणु शुरू पिए कयो त उन्हनि न्यापो कयो त असांखे भतो ॾींदो त पोइ कटींदो कमंद। हू बेज़ार थी चुका हुआ भते मां। उन्हनि चयोसीं न ॾींदासीं। हुननि कमंद जी कटाई कई, ॿिए ॾींहुं उन्हनि धाड़ेलनि अची वियो हमलो कयो ऐं 5 सोलंगी क़त्लु थी आहे। मीडिया ते घणियूं ॻाल्हियूं पियूं हलनि, पर जेका मुंहिंजा सोर्सिस आहिनि जिन सां मूं राब्तो करे हक़ीक़तूं मालूम कयूं आहिनि, सोलंगी बिरादरी सिंध में सभु बिरादरियूं इज़तदार आहिनि, पर सोलंगी बिरादरी जो इहो उसूल रहियो आहे त इहे धाड़ेल न आहिनि, लोफर न आहिनि, हिकिड़ी शरीफ़ बिरादरी आहे। ऐं इन सां झेड़ण बि इलाही ख़तरनाक आहे, ख़राबु आहे। हीअ इंतिहाई मज़लूम तबिके सां तइल्लुक़ रखंदड़ इहा बिरादरी आहे। धाड़ेल वञी उन्हनि जे ॻोठनि ते चढ़ाई कई आहे, पुलिस ज़ाहिर आहे ख़ामोश तमाशाई बणियल रही ऐं ईअं ई वॾो नुक़सानु थियो आहे। हाणे बि मौक़ो आहे त शर बिरादरी सां तइल्लुक़ रखंदड़ जेके धाड़ेल आहिनि उहे इन्हनि खां पासो कनि। कोश बिरादरीअ खे बि होश खां कमु वठणु खपे। कोश बिरादरी जो जेको सरदार आहे उहो धाड़ेलनि ताईं पंहिंजी रसाई करे इन मामले खे रोकरायो वञे। जेकॾहिं इहो मामिलो न रुकियो त सिंध में वॾो नुक़सानु थींदो। सोलंगी बिरादरी निहती ज़रूरु आहे, मज़लूम ऐं मासूम ज़रूरु आहे, पर इन जे अंदरि में हिकिड़ो पाणी वारो जानवर बि रहंदो अथव। मां नथो ॿुधाइणु चाहियां त सोलंगी बिरादरी जा किसा छा आहिनि, सिंध जे माण्हुनि खे घणी ख़बर आहे। हिन जूं 50 ज़ातियूं आहिनि सोलंगी बिरादरी जूं, जेके मीरबर गंदारा ऐं मलाहनि खां वेंदे मोहाणनि खां वेंदे माछियुनि ताईं। उन करे हीउ मामिलो रुकजणु खपे त असां सभिनी जे हक़ में बहितरु आहे, सिंध जे सिंधी माण्हुनि जे हक़ में बहितरु आहे। ॿिन्ही पासे सिंधी माण्हू आहिनि। इज्तिमाही गैरत त धाड़ेलनि में आहे कान। इज्तिमाही गैरत असां सभिनी मां ख़तमु थी वई आहे। धारिया असां ते क़ाबिज़ आहिनि, असां में का बि गैरत कान्हे का। इहो त तय आहे। अफ़गानियूं उते धाड़ेलनि जे पाड़े में ॿञूं था काइनि, धाड़ेल उन्हनि जी चटाबंदियूं था कनि। तव्हां में एॾी हिमत ऐं जुरत आहे त तव्हां अफ़गाननि धारियुनि खे त उते पंहिंजे इलाइक़नि मां कढो न। तव्हां सोलंगियुनि जे घरनि ते वञी हमला कया आहिनि उन्हनि माण्हुनि खे। सोलंगी का वांदी मखलूअ कान्हे। हीअ इंतिहाई उहो क़बीलो आहे जेकॾहिं हिन मां उहा इंसानियत ख़तमु थी वई न त पोइ फ़ौज खे बि रोकणु हिननि जे वस जी ॻाल्हि न आहे। उन करे इहो मैसेज आहे मुंहिंजो सभिनी माण्हुनि जे लाइ त अमुन खे हथी ॾियो, जहिड़ो रोकरायो, न त वॾो नुक़सानु थींदो। सोलंगी बिरादरी उन जी पोइ ज़िम्मेवार न हूंदी। सोलंगी बिरादरीअ ते वरी हमलावर थियणु, उन्हनि जे ॻोठनि ते उन्हनि खां भत्ता घुरणु, उन्हनि ते इल्ज़ाम हणणु, मज़लूम बिरादरी आहे। इन करे इहो न आहे त तव्हां धाड़ेल आहियो त हाणे तव्हां वञी उन्हनि ते हमला कंदव। हेॾा मुड़ुसु माण्हू आहियो त पहिरियां धारियुनि सां विढ़ो।
पंहिंजा पाण में हिक ॿिए खे क़त्लु वेठा कयो। सिंधी माण्हू कुझु होश खां कमु वठो। तव्हां में ग़ैरत ऐं मुड़ुसु माण्हू हुजण जी निशानी आहे त पंहिंजनि माण्हुनि जी हिफ़ाज़त करणु खपे। तव्हांखे भतो वठो था, धाड़ेगिरी कयो था, माण्हुनि जा सुख चैन खसियो था, पाण खे ग़ैरतमंद बि सॾायो था। अलाए कहिड़ी मख़लूक आहियो यार तव्हां। उन करे निहती सोलंगी बिरादरी आहे। मूंखे वॾो अफ़सोस थियो आहे सोलंगी बिरादरीअ जो। ऐं आउं मुतालबो थो कयां सिंध गवर्नमेंट ऐं पंजाब गवर्नमेंट खां त इन मामले खे हिते रोकरायो वञे, न त नतीजा ॾाढा ख़राबु निकिरंदा।